अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में तव्हांखे खुश आमदीद। प्यारा ॿारो, जीअं त असां कल पढ़ीसीं अलफ़ पेशू जी पटी ऐं अलफ़ पेशू सां कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ पाण ठाहे सघूं था, उहो असां पंहिंजी गुज़िरियल क्लास में पढ़ीसीं। अॼु असांजी क्लास आहे सिंधीअ पटी वारी सीरीज़ में मद वारी पटी। मद जो मतिलबु अलफ़ मद आ। अलफ़ मद आ। अलफ़ मद आ के इस्तेमाल करे असां अॼु पंहिंजी पटी इस्तेमाल कर आवाज़ जेको आहे उहो पढ़ंदासीं। अचो त पढ़ूं। हाणे अलफ़ जे मथे मद, अलफ़ मद आ, अलफ़ मद आ। बे अलिफ़ बा, बे अलिफ़ बा। भे अलिफ़ भा, ते अलिफ़ ता, थे अलिफ़ था, टे अलिफ़ टा, ठे अलिफ़ ठा, से अलिफ़ सा, पे अलिफ़ पा, जीम अलिफ़ जा, जे अलिफ़ जा, झे अलिफ़ झा, ने अलिफ़ ञा, चे अलिफ़ चा, छे अलिफ़ छा, हाय अलिफ़ हा, खाए अलिफ़ खा, दाल अलिफ़ दा, धाल अलिफ़ धा, डे अलिफ़ डा, डे अलिफ़ डा, ढे अलिफ़ ढा, जे अलिफ़ जा, रे अलिफ़ रा, रे अलिफ़ रा, जे अलिफ़ जा, सीन अलिफ़ सा, शीन अलिफ़ शा, स्वाद अलिफ़ सा, ज़्वाद अलिफ़ जा, तोए अलिफ़ ता, ज़ोए अलिफ़ जा, आइन अलिफ़ आ, गाइन अलिफ़ गा, फे अलिफ़ फा, फे अलिफ़ फा, काफ अलिफ़ का, काफ अलिफ़ का, खे अलिफ़ खा, गाफ अलिफ़ गा, गे अलिफ़ गा, घे अलिफ़ घा, ङे अलिफ़ ङा, लाम अलिफ़ ला, मीम अलिफ़ मा, नून अलिफ़ ना, णे अलिफ़ णा, वाफ अलिफ़ वा, हे अलिफ़ हा, हमदो अलिफ़ हमज़ो अलिफ़ आ, ये अलिफ़ या। प्यारा ॿारो, हाणे हिन में छा पियो थिए, पाण जेको आहे कंहिं बि हिकिड़े अलिफ़ बे जे अखर सां अलिफ़ अंब जो इज़ाफ़ो करे हिकिड़ो नओं आवाज़ पैदा करे रहिया आहियूं। जीअं बे अलिफ़ खे मिलाए बे अलिफ़ बा, अहिड़े हिसाब सां बे बकरी खे अलिफ़ सां मिलाए बे अलिफ़ बा, मीम मस खां अलिफ़ मिलाए मीम अलिफ़ मा, अहिड़े हिसाब सां ये यके खे अलिफ़ सां मिलाए ये अलिफ़ या। त प्यारा ॿारो, इहो ई असांजी अलिफ़ मद आ जी पटी ऐं अलिफ़ मद आ वारा आवाज़। जीअं अलिफ़ मद आ, बे अलिफ़ बा। पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारियो ऐं सिंधी पढ़ायो। महिरबानी।